अज मुखे घाव परावन नाहिन ॾिना, मुखे घाव पंहिंजा ॾिना आहिनि। अज जेकॾहिं मुंहिंजी जमात पार्लिमानी कुव्वत जे तरफ़ वञण खां रुकियल बीठल आहे त उन में चंद असबाब आहिनि। उन्हनि चंद सबबनि में एस्टेब्लिशमेंट ज़ाहिरी तौर ते मुंहिंजी रुकावट आहे। अज एस्टेब्लिशमेंट इहो महसूस करे रही आहे त चंद मुल्ला KPK बलोचिस्तान खां उथी करे असेंबली में वेही करे असांजो नक में दम करे छॾियो अथऊं। इहे मौलवी जेकॾहिं सिंध ऐं पंजाब मां बि असेंबली में आया त असांजो कड़ो हशर कंदा। लिहाज़ा हिननि जो रस्तो रोकियो। खटियल सीटूं असांखे हारायूं थियूं वञनि। मां पंहिंजे मोबाइल में पाण रिकॉर्ड कयो त जज साहब बि कोर्ट जे ॿाहिरां हो, मां बि कोर्ट जे ॿाहिरां हुउमि ऐं 2 ॾींहनि ताईं खलाई मखलूक ऐं आसमान तां लहंदड़ मखलूक कोर्ट जे अंदरि वेही करे मुंहिंजा नतीजा तब्दील करे रही हुई ऐं मां वीडियो ते वीडियो भराए रहियो हुउसि ऐं मां बेबस हुउसि। मां सीट हाराई नाहे, हमेशह मूंखे सीट हाराई वई आहे। जेकॾहिं पीपल्स पार्टी जे गढ़ लारकाणे में जमीयत उलमा इस्लाम पीपल्स पार्टी जे सरबराह जनाब बिलावल भुट्टे ज़रदारी खे शिकस्त ॾेई सघे थी त सॼी सिंध में बि इनक़िलाब बर्पा करे सघे थी। लेकिन असांखे पंहिंजनि कमियुनि ते नज़र विझणी पवंदी। अॼु मुंहिंजो मौलवी, अॼु मुंहिंजो आलिम जॾहिं हुनखे इलेक्शन जी टिकट ॾियां थो ऐं हुनखे ऐलान कयूं था त इलेक्शन में बीहो त इहो था चवनि साईं कंहिंजे मुक़ाबले में थो बीहारे? जेको मुंहिंजे मदरसे जो सालानो चंदो ॾींदो आहे तूं त वञी घर सुम्हंदे। जेको मूंखे चांवर ऐं अटो ॾींदो आहे, जंहिंजी ज़कात ते मुंहिंजे 6 महीननि जे उस्तादनि जूं पघारूं हलंदियूं आहिनि, मां हिन जो मुक़ाबिलो कयां? मथो ख़राब आहे त मौलवी साहब तुंहिंजो? ऐं इहा ॻाल्हि सम्झाए सम्झाए थकिजी पियो हां त जेको रब कुतनि ऐं कुतियुनि जे बचनि खे पाले सघे थो उहो रब तुंहिंजनि ऐं मुंहिंजनि बचनि जो पेट बि पाले सघे थो। लेकिन वॾेरनि जे तवक्कुल मां निकिरी करे जेसीं ताईं अल्लाह ते तवक्कुल न कंदासीं तेसीं ताईं शायदि तब्दीली असांखे न मिली सघे।